हाला खां रिपोर्ट करे रहियो आहे रियासत जांडियो। हाला भरिसां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे पार्कों ऐं नामियारे रागाई फ़क़ीर ग़ुलाम हैदर निज़ामाणीअ जी 24वीं वरसी निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वरसी तक़रीब जी शुरूआत लतीफ़ी राग सां कई वई, जंहिं में रागिन ऐं अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सूफ़ी फाउंडेशन पाकिस्तान जे सदर अली ॾिनो ख़ान निज़ामाणी ऐं लतीफ़ी रागाई फ़क़ीर हाजर निज़ामाणीअ जी अॻवाणीअ में फ़क़ीरनि, अक़ीदतमंदनि ऐं शहरनि जे वफ़द फ़क़ीर ग़ुलाम हैदर निज़ामाणीअ जी मज़ार ते हाज़िरी भरी ऐं गुलनि जूं चादरूं चढ़ायूं ऐं दुआ घुरी। मज़ीद खबरों और ताज़ा अपडेट्स के लिए देखते रहिए हाला न्यूज़ टीवी। हम अब तक बर वक्त मुस्तनद और बाखबर खबरें पहुंचाते रहेंगे। हाला न्यूज़ टीवी, हर खबर पर नज़र।